अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सुपा सिंध वाइस ऐं आऊं आहियां ज़ुहैब ज़रदारी। नाज़रीन, असां सां गॾु जी पॉडकास्ट में मीर इफ़्तिख़ार अहमद लुंड मौजूदु आहिनि। पाण PTI डिविज़नल सदर आहिनि सखर जा ऐं घुटकी सां हुननि जो तालुक़ु आहे। पाण पॉलिटिकल फैमिली सां तालुक़ु रखनि था। ख़ासि तौर ते घुटकी में पाण त हाणे पंहिंजी इलेक्शन बि विड़िया आहिनि, त उन सां पाण जेका सिंध जी मौजूदा सियासी सूरत हाल आहे उन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। ऐं ॿियो जेका घुटकी जी सियासी सूरत हाल आहे ऐं ख़ासि तौर ते घुटकी में जेके मामला थी रहिया आहिनि या साणुसि पर्सनली कुझु शयूं थी रहियूं आहिनि, त उहे बि पाण अॼु के पॉडकास्ट में डिस्कस कंदासीं। मिर साहब, वॾी महिरबानी तव्हां असांखे थैंक यू टाइम ॾिनो। वरी वरी मिर साहब, पहिरियां त पाण सियासी तौर ते शयुनि खे ॾिसूं। सिंध में तव्हांजी जमायत मतिलबु हाणे ख़ामोशी छो अख़्तियार कयो वेठी आहे ऐं उहो एतिरी एक्टिव कोन्हे मुंहिंजे ख़्याल में। हाणे जेकॾहिं पंजाब जी बनिस्बत सिंध में शायदि तव्हां ते एतिरी सख़्ती कोन्हे का, त पोइ बि PTI ख़ामोश छो वेठी आहे? ॾिसो, ख़ामोश मां इन खे न चवंदुमि त असां ख़ामोश वेठा आहियूं या PTI ख़ामोश वेठी आहे। मुख़्तलिफ़ हरबा असांजे वर्करनि ते बि इस्तेमालु सिंध में बि कया विया, उन्हनि खे दॿाइण जे लाइ। ऐं उन्हनि खे इवन के असां सां ईअं बि थियो सिंध में किथे किथे। मां ख़ैरपुर मीटिंग ते हिकु दफ़ा वियुसि, त उते असांजी पार्टी जा जेके वर्कर मुंहिंजी मीटिंग जे लाइ इंतज़ार में वेठा हुया, त उते पुलिस लोकल मोकिले करे, त सिंध गवर्नमेंट जे तरफ़ों पुलिस डिपार्टमेंट जे तरफ़ों पुलिस मोकिले करे, त उन्हनि खे उतो मीटिंग हॉल मां ई उथारियो वियो। त कुझु शयूं असांखे बि असांजे वर्करनि खे बि थोरो सिंध में दबाव हुयो, पर बिल्कुलु ख़ामोश बि न आहियूं। असां वटि जेको माहौल हले पियो, हिकु सियासी इंतकामी कार्रवाई सां गॾोगॾु हिकु अहिड़ो असां वटि माहौल आहे जंहिंमें सरदारी निज़ाम में न वर्कर खे दॿाइण जी कोशिशि करनि पिया। त असां काफ़ी प्रॉब्लम्स फेस कयूं आहिनि, लेकिन इनशाला तव्हां ॾिसंदा वे असांखे थोरी इनशाला अगरि मां ईअं ई ॿ लफ़्ज़ चवंदुमि त रियासत जे तरफ़ों ऐं असांखे थोरो पॉलिटिकली मां चवां थो त स्पेस मिले, त सिंध खे त क्लियर करणु कोई ॾुखियो न आहे। छो जो सिंध जो जेके हालिया गवर्नमेंट वेठी आहे पीपल्स पार्टी जी, उन्हनि कयो कुझु बि न आहे, कोई तरक़ियाती कमु न आहे। त सिंध में ॿी जमात मुंहिंजो ख़्यालु आहे त असांजी तहरीक इंसाफ़ ई आहे, जेको हर हिकु घर में मौजूदु आहे हींअर। अच्छा, हूअं बि जेकॾहिं ॾिसूं त तव्हां जेके सीटूं खयूं हुयूं 2018 में PTI जेकबाबाद मां बि सीट खईं, तव्हांजे ज़िले मां बि तव्हां हिकिड़ी सीट खईं। उन वक़्त में शायदि तव्हां ज़िले जा सदर हुयो जी जॾहिं जी जी तव्हां जीती। त इहा PTI जी हिकिड़ी कामयाबी चई सघूं था पाण ते उन एरियाज़ मां जिते शायदि माण्हुनि खे एक्सपेक्ट न हुयो त PTI न खे वोट मिलंदो, पर हाणे उहे बि सीटूं कोन मिलियूं। त उहे PTI जो वोट हुयो या उहो असलम अबड़े जो ऐं शहरयार शहर जो वोट हुयो? ॾिसो, पाकिस्तान तहरीक इंसाफ़ अंदरून सिंध में पहिरीं दफ़ा 2018 जे इलेक्शन में वॾे मार्जिन सां सीटूं कढियूं। त उहो वोट मां इहो सम्झां थो, ऐं तव्हां बि इन शइ खे मां बिल्कुलु यकीन त डिनाए न कंदा वे, त उहे सॼा वोट जेके आहिनि इमरान ख़ान जा ऐं तब्दीली जा वोट हुया। ऐं अगरि असांखे आज़ादाना इलेक्शन हुजे हा ऐं थोरी स्पेस असांखे आज़ादाना तरीक़े सां सिंध में थोरी हुजे हा, त असां मुंहिंजो ख़्यालु आहे त इन खां वधीक सीटूं कढे वञूं। अच्छा, इहे बि हुयो जेकॾहिं जेतिरो अरसो इमरान ख़ान साहब वज़ीर आज़म हुयो, उन सिंध ते का बि तवजह कोन ॾिनी, बल्कि कराची जे लाइ त 1200 अरब रुपयनि जो ऐलान कई, ॾिनई रुपयो बि कोन। पर उन बिल्कुलु बि नज़रअंदाज़ रखियो सिंध खे। जेकॾहिं हू इन दौरान बि जेकॾहिं सिंध खे थोरी खे बि तवजह ॾिए हा, त मुंहिंजे ख़्याल में तव्हांजे लाइ अञा वधीक स्पेस पाणे बि ठहियलु हुजे हा सिंध जे माण्हुनि में। तव्हां नथा सम्झो त इहा वज़ीर आज़म तव्हांजे खां उन खां कोताही थी? मां इन्ही जे लाइ वज़ीर आज़म इमरान ख़ान साहब जे लाइ त न चवंदुमि, छो जो हिकिड़ो टीम वर्क हूंदो आहे। असांजी पार्टी में हथ सां कुझु अहिड़ा मफ़ाद परस्त माण्हू, मफ़ाद परस्त अहिड़ो टोलो छॾियो वियो जिन्हनि असांखे पॉलिटिकली तहरीक इंसाफ़ खे नुक़सानु पहुचायो, सिंध में बि ऐं ॿियनि एरियाज़ में बि। ऐं उहे माण्हू अॼु मां ॾिसां थो पियो त नज़र ई कोन था अचनि। ऐं उहे अहिड़ा माण्हू हुया जेको हथ सां छॾिया विया असांजी पार्टी में, वरी उहे उतो ई जीअं माना ख़बर ई न पई अलाए काॾे हलिया विया। त मां इहो ई चवंदुमि त कुझु गैर सियासी माण्हू, कुझु गैर सियासी माइंड असांजी पार्टी में अहिड़ा हुया जिन्हनि असांजी पार्टी खे पोइते रखण जी कोशिशि कई। ऐं ख़ान साहब खे ॾिसो, पूरो मुल्क आहे, पाकिस्तान कश्मीर खां वठी वेंदे कराची ताईं। त जॾहिं वज़ीर आज़म थी विया त उन्हनि खे काफ़ी मामलात
वक्त जेके आहिनि उन्हनि खे संभालणा पिया। यकदम पाकिस्तान में सियासतदाननि जी करप्शन, ऑफिसरनि जी करप्शन, कुझु इदारनि जी करप्शन ऐं एतिरी त वधियल आहे जीअं सेटअप आयो असांजो 2018 वारो त सभिनी खां पहिरियों त इन शइ खे ई जेको आहे उहो ख़ान साहब एनकाउंटर कंदा रहिया त करप्शन ते असां वटि वरी कोरोना अची वई त उन जे करे इहो टीम वर्क हुयो जेको न थी सघियो। ऐं पोइ वरी करप्शन ख़ुदि हुकूमत में अची वई ऐं नतीजो इहो थियो त तव्हांखे वञिणो पइजी वियो। ख़ुदि हाणे हींअर ताईं करप्शन जे केसिस में सज़ा खायो तव्हांजो वज़ीर आज़म वेठो आहे थियो, माना उहो करप्शन ख़तमु करणु आयो, पाण ई उन में मुलविस निकिरी। अच्छा, इन में बि मां इहो चवंदुमि त इमरान ख़ान सां मां ख़ान साहब सां 2010 खां वठी जॾहिं मां पॉलिटिकल पंहिंजो कैरियर उन्हनि सां गॾु ई शुरू कयो आहे, ख़ान साहब बज़ाते ख़ुदि मां पाण ॾिठो आहे त उहो कंहिंखां कोई गिफ्ट या कोई बि शइ, इवन के अगरि कोई केक खणी अचे पियो घर में त उन खां उहो केक बि न वठंदा हुया। त उहो चवंदा हुया बाबा तूं खणी आयो आहे इहा शइ मुंहिंजे लाइ, या इहो फलानी शइ हल्की फुल्की वारी शइ छो वठिजे का घड़ी वठिजे का गाॾी कढिजे, वॾी तोहफ़ा वठिजे। हाणे केक हिकिड़ो माण्हू जेकॾहिं कराची मां या घोटकी मां इफ्तिखार ख़ान लुंड जेको आहे सो सिड़जी वज़ीर आज़म इमरान ख़ान वटि वञे ऐं केक खणी वञे 700 वारो, इहो त हाणे हुनखे बि न वठणु खपे न। पर जेकॾहिं घड़ी का हुजे का ॿाहिरि मुल्क जो कोई वॾी शयूं हुजनि त वठंदो, छो न वठंदो, ऐं वरितई। लेकिन इहो त आवाम डिसाइड करे त इमरान ख़ान करप्ट आहे या करप्ट न आहे। इहो त असांजी पाकिस्तान जे बचे खे ख़बर आहे, पाकिस्तान जे हर नौजवान खे ख़बर आहे। ॾिसो न, नौजवाननि जो असां सां साथ हिन दौर में 2026 में अॼु बि नौजवान पढ़ियो लिखियो तबिको असां सां बीठो आहे। बिल्कुलु। ऐं उहो तबिको बीठो आहे जेको सर्च करे थो, हर शइ खे सर्च करे थो। अगरि कंहिंखे मूं ते सर्च करणी आहे त उहो हलियो वञे चैट GPT ते, के ॿिया आहिनि तव्हांजा चैनल्स आहिनि उन्हनि ते वञी करे सर्च करे, मुंहिंजो जेको किरदारु हूंदो अॼु मुंहिंजो आया हूंदो वाज़े हूंदो। त ॾिसो, असांखे अॼु बि पाकिस्तान जी अवाम जी मेजॉरिटी जी सपोर्ट आहे ऐं उहो इहो वाज़े करे थी त इमरान ख़ान करप्ट लीडर न आहे। अच्छा, चलो ठीकु आहे, तव्हांजो ओपिनियन आहे। हाणे सज़ाऊं त अची चुकियूं आहिनि, वरी हाणे ॾिसो, पर असां वटि छा थो थिए, सज़ाऊं अचनि थियूं करप्शन मां, वरी माण्हू निकिरी वेंदा आहिनि, वरी करप्शन जी चार्जिस मां निकिरी वज़ीर आज़म थी वेंदा आहिनि। बहरहाल असां वटि इहे शयूं हलनि थियूं। हिकिड़ी शइ त ख़ुदि सिंध जे अंदरि, जीअं तव्हां सवेर ॻाल्हि पई कई न, हिते बैड गवर्नेंस आहे, तरक़ियाती कम नथा थियनि, तबाह लॻी पिया सिंध। तव्हांजी जेका सिंध लेवल जी जमायत आहे उहा बि त को अपोजिशन जो हिकिड़ो रोल अदा न पई करे। को भला तव्हां असेंबली में न आहियो, पर तव्हां रोडनि ते त अची सघो था। रोडनि ते त अचण खां तव्हांखे केरु कोन थो रोके, तव्हां सिंध हुकूमत जे ख़िलाफ़ माण्हुनि सां गॾिजी छो नथा बीहो? ॾिसो, असां पंहिंजे बिहाफ ते, तहरीक इंसाफ़ जे बिहाफ ते त सिंध में सुठो ऐं भरपूर ऑपोजिशन जो रोल अदा कयूं था पिया। लेकिन सिंध गवर्नमेंट में मां कहिड़ा इशू खणी करे कहिड़ा तव्हांजे साम्हूं ॿुधायां। हिते असां वटि एॾा मतिलबु बेसिक इशूज़ आहिनि। उहा मूंखे ख़बर आहे, सॼी सिंध जे हर माण्हू खे ख़बर आहे। मां चवां थो तव्हां इन ते आवाज़ छो नथा उथारियो? ॿियूं जेके कॉम्परस जमायतूं रोडनि ते आहिनि, ॿिया केतिरा इशूज़ अॼुकल्ह सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे लाइ जेका नौजवाननि सां जेका हालत थी आहे, उहे मुसलसल एहतजाज में आहिनि। सिंध जो शायदि को शहर हुजे जिते पाणी जी खोट जे ख़िलाफ़ एहतजाज न थींदो हुजे, पाणी जी चोरी हुजे, बदअमनी हुजे, नियाणियूं अॻवा लॻी पियूं आहिनि, धरना लॻा पिया आहिनि। PTI छो किथे त नज़र अचणु खपे, कंहिंसां त गॾु बीहणु खपे न। PTI खे किथे कोन्ह थी बीहे। असां हाणे प्रिया कुमारी जो जेको धरणो हुयो बबरलो में, उन में बाक़ाइदा डिवीजन सखर जी पूरी टीम असांजी, हर मेंबर उन में शिरकत कई आहे। असां कोशिशि इहो कंदा आहियूं त मुंहिंजी पंहिंजी बज़ाते ख़ुदि पंहिंजे डिवीजन में इहा कोशिशि हूंदी आहे त जिथे बि लॉ एंड ऑर्डर जो मसइलो हुजे, असां उते लॉ एंड ऑर्डर जो मसइलो आहे, असांखे पंहिंजे पुलिस इदारे सां गॾु बीहणो आहे। अगरि असांजी काथे हेल्प जी ज़रूरत, असां एज़ अ पॉलिटिकल पार्टी, एज़ अ पॉलिटिकल वर्कर, असां उन्हनि जी फोर्स थी करे उन्हनि सां गॾु। लेकिन जेके पॉलिटिकली इशूज़ आहिनि, जीअं हेल्थ जो इशू आहे सिंध में, उन ते बाक़ाइदा बीठा आहियूं असां। त मुंहिंजी टीम तहरीक इंसाफ़ ऐं असांजो सदर साहब हलीम आदिल साहब खे तव्हां ॾिसंदा वे, कराची खां रवाना थींदा पूरी सिंध खे ॿुधाईंदा वेंदा त हे फलाणे जिथे उन्हनि खे मौक़ो मिलंदो, जिथे ॾिसंदा त हे शइ, हे इदारो, हे स्कूल, हे हॉस्पिटल, हे डिस्पेंसरी, हे रोड, हे रस्तो अगरि करप्शन जो शिकार थियल आहे त उते बीह करे असां ॾिसो, असांखे नेशनल मीडिया ते रसाई न आहे।
ऑपोज़िशन त मीडिया ते आहे ई कोन। ऑपोज़िशन जा जेके बि अरकान आहिनि, असांजी पार्टी खे त इजाज़त ई नाहे त असां पंहिंजो मौक़िफ़ नेशनल मीडिया ते ॾेई सघूं। रोज़ तव्हांजो हिकिड़ो माण्हू टॉक शो में त वेठो आहे, हर रोज़ वेठो आहे, सभिनी चैनल्स खे ॾिसो, सभिनी जे टॉक शोज़ में हिकिड़ो माण्हू PTI जो त आहे ई आहे पैनलिस्ट में, पर अञा केतिरो स्पेस खपे? ज़ोएब भाई, उहा रसाई न आहे। मां घणा लफ़्ज़ न चवंदुमि, असांखे उहा आज़ादी न आहे। अच्छा, ॿी हिकिड़ी शइ, वरी कल्ह खां हिकिड़ो मामिलो हले पियो, पाण ॾिसूं था हाणे इलेक्शन जो सीज़न पियो हले, कुझु वक़्तु अॻु में गिलगित बल्तिस्तान जी इलेक्शन थी, वरी हाणे पहिरें मरहले में आज़ाद कश्मीर में इलेक्शन थी आहे, वरी अञा 2 मरहला अञा ॿिया रहियल आहिनि, वरी इहे मुकमल थींदा, मुंहिंजे ख़्याल में वरी पाण वटि सिंध में लोकल गवर्नमेंट इलेक्शन जो टाइम अची वेंदो, वरी ईअं मथां वरी उनजो बि आहे जनरल इलेक्शन जो। बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु कल्ह जेको आहे हिकिड़ो मुतालबो कयो आहे त आज़ाद कश्मीर जे हवाले सां जेको आहे उहो ट्रूथ एंड रिकन्सिलेशन कमीशन ठाही वञे। तव्हां सम्झो था त इहो सुठो मुतालबो आहे? मुंहिंजे ख़्याल में त सुठी ॻाल्हि आहे, जेकॾहिं कमीशन ठहे बिलावल थी। साहब जो मुतालबो 100% न पर 1000% सुठो मुतालबो आहे। ट्रुथ एंड रिकन्सिलिएशन कमेटी कमीशन कमेटी ठाहिणु खपे। अगरि उहा कश्मीर में ठाहिनि था, असां बिलावल साहब जे मुतालबे सां गॾु आहियूं, एज़ अ पार्टी गॾु आहियूं। ऐं बिलावल साहब इहो ई साॻियो मुतालबो असां कयूं था त सिंध में बि साॻी अहिड़ी ट्रुथ एंड रिकन्सिलिएशन कमेटी या जेको बि इन खे नालो ॾियो उहो ठहणु खपे। इते करप्शन ते ठहणु खपे। इते जेको इलेक्शननि में धांधली थींदी आहे या थी चुकी आहे या थई आहे, जंहिंजे एवज़ में इहा सिंध गवर्नमेंट वेठी आहे, इते उन ते बि ठहणु खपे। इहो साॻी असां मुतालबो कयूं था त कश्मीर में जेको बिलावल साहब जो मुतालबो आहे, साॻी उहो सिंध में बि असां चऊं था त कश्मीर खां वठी कराची ताईं इहा साॻी ट्रुथ एंड रिकन्सिलिएशन कमेटी ठहणु खपे, जेको करप्शन खे बि निशानदेही करे। मुंहिंजी करप्शन आहे, कंहिंजी बि करप्शन आहे, उन खे अया कयो, वाज़े कयो त सिंध छो पोइते आहे, असांजी सिंध में छा कमु थियो आहे। असां 25 साल न, असां 50 साल पोइ 18 सालनि जी हुकूमत ते बि माना हिकिड़ी ठहणु खपे, बिल्कुलु ठहणु खपे। ऐं मां त चवां थो उन में इस्टेब्लिशमेंट जा माण्हू बराए रास्त उन कमेटी में हुजनि, सियासतदान हुजनि, इस्टेब्लिशमेंट जा उन में माण्हू हुजनि, ऐं उन में अहिड़ी कमेटी हुजे जेको बिला तफ़रीक कार्रवाई बि उन खे जेको आहे करे त उन खे पूरो इख़्तियार हुजे। ऐं अगरि उहो कंहिंखे मूंखे तव्हांखे कंहिंखे बि सज़ा जज़ा ॾे त उन में बि कोई पॉलिटिकली पोइ मुदाख़िला न थिए। बिलावल साहब ठीकु आहे पंहिंजी जात, लेकिन बिलावल साहब साॻी इन शइ जो मुतालबो सिंध जे लाइ बि करे। ऐं असां एज़ अ सिंधी क़ौम, एज़ अ सिंधी, असां एज़ अ तहरीक इंसाफ़ जो हिकिड़ो वर्कर, एज़ अ पॉलिटिकल वर्कर, एज़ अ पाकिस्तानी, असां बि इहो चऊं था त सिंध में बि साॻी इहा कमेटी ठहणु खपे। अच्छा, ॿी मिर्ज़ा हिकिड़ी शइ त तव्हां जेका अरिड़हं इलेक्शन त घोटकी मां विड़ियो, तव्हां हाणे हिन भेरे विड़िया हो इलेक्शन? हिन भेरे मां हिन भेरे ॾिसो, हिकु त असां सां इहो ज़्यादती आहे थई त पंहिंजो असांखे निशान न पिया मिलनि। ॿियो मुंहिंजो थोरो कोन मिलिया, पर इलेक्शन सभु ॿियो मुंहिंजो पार्टी में थोरो इहो इशू थी वियो त हलीम साहब न हुया, हलीम साहब जेल में हुया, त मुंहिंजो पार्टी सां अहिड़ो राब्तो न पियो थी सघे। ऐं उन माना तव्हांजी माना फ्री सीट रोड हलीम आदिल शेख साहब ताईं आहे छा? मतिलबु मथे कंहिं सां बि न हुई पार्टी जे मथे? उन महिल मां या सिधी ॻाल्हि कयो त माना ओॾी महिल थोरो प्रेशर हुयो, तव्हां चयो बाबा उन बसि हाणे थोरो ठरी था वियूं, फ़िलहाल सूरत हाल ख़राब पई थिए, तरजीदूं आयूं पे, लातालुकियूं आयूं पे, घणनि चयो असां सियासत मां हथ कढियासीं। मुंहिंजी कोई अहिड़ी प्रेस कॉन्फ्रेंस न हूंदी लातालुकी जी इलेक्शन में न विढ़ण। इलेक्शन मूं ते प्रेशर सभिनी खां वॾो, अगरि मां प्रेशर खे पंहिंजे पाण ते अगरि खणा हा त मां पॉलिटिक्स में बि न अचां। मूं ते फैमिली जो प्रेशर हूंदो बि हुयो, लेकिन मां उन प्रेशर खे बि कॾहिं मां जाचो ई न आहे त छा आहे छा न आहे। हर कंहिंजी पंहिंजी सियासत आहे, मुंहिंजो नज़रियो आहे हिकिड़ो। अच्छा, उन महिल इहो हुयो त थोरो न कम्युनिकेशन गैप थी वियो, जंहिंजे करे मां थोरो जॾहिं मां उन महिल जा जेके एक्टिंग जनरल सेक्रेटरी हुया, मां उन्हनि खे कॉल करण जी कोशिशि कई त उहे बि कुझु पंहिंजे मामलात में ऐं कुझु सज़ा जज़ा जे चक्कर में उहे बि न हुए। पोइ उन जे करे लाइन कटियल रही, तंहिंजे करे तव्हां चयो त हाणे फ़िलहाल हिन में असां पियूं। हूअं मतिलबु छा था सम्झो त तव्हां जेको अरिड़हं में इलेक्शन में विड़िया आहियो तव्हां,
तव्हांजो ॻोठु, तव्हांजी बिरादरी, तव्हांजो पर्सनली ज़मीनूं, जेको बि जागीरूं, जाइदादूं, माण्हू, उहे सॼा त आहिनि हिन पासे, मिरपुर, माथेलो ऐं ॾहरकी वारे हिन पासे। इलेक्शन वरी तव्हां वञी घोटकी वारे पासे विड़ियो, इहो छो? पंजनि मिट माइटनि जे करे? त बाबा हाणे हेॾां चाचा ॾिसो सोट मां साथ आहिनि, उहे इलेक्शन था विड़नि, न हाणे हिन पासे था वञनि। ॾिसो थियो ईअं त हे जेको तक हुयो इहो PS 21 इहो मुंहिंजे अबू जो, मुंहिंजे वालिद शहीद निसार अहमद ख़ान जो मर्डर बि उते थियो ऐं उहे इन्ही तक ते ख़्वाहिशमंद बि हुया ऐं उहे इन्ही तक ते ई उहो बीहनि पिया जंहिंमें उन्हनि जो मर्डर थी वियो। हे असांजो जेको तक आहे, जिथे तव्हां ॻाल्हि कई पिया मीरपुर माथेलो वारो, हे मुंहिंजे ॾाॾा साईं नूर मोहम्मद ख़ान लुंड जो हुयो ऐं उन्ही खां पोइ अच्छा, मां जीअं तव्हां चयो न फैमिली जो बि प्रेशर मूं ते इन्ही शइ ते कॾहिं बि मां इन्ही प्रेशर खे पंहिंजे मथां हावी न कयो आहे। न ॾिसो, तव्हां जेकॾहिं हावी न कयो आहे त पोइ तव्हांखे हिते इलेक्शन विड़णु खपे हा न, मीरपुर माथेले में, जिते तव्हांजी फैमिली जा सभु मिट माइट आहिनि। जेकॾहिं प्रेशर तव्हां न पिया वठो, तव्हांखे हिते इलेक्शन विड़णु खपे हा न। तव्हां वरी इलेक्शन वञी होॾे वञी विड़ायो महरनि जे तक में, घोटकी में वञी, पोइ माना फैमिली जो प्रेशर त तव्हां क़बूल कयो न। हाणे तव्हां ॾिसंदा वेद इंशाअल्लाह ताला, न पाण पहिरियों पोइ जी ॻाल्हि था कयूं, हाणे त ईंदड़ वक़्त खे ॾिसंदासीं, उन वक़्त में तव्हां इहो प्रेशर क़बूल कयो या न कयो? प्रेशर क़बूल न कयो, लेकिन मुंहिंजो पंहिंजो ज़ाती ख़्याल बि होॾे ई हुयो जिते PS 21 ते। ऐं मां तव्हांखे ॿुधायां, मूंखे उते रिस्पॉन्स मिलियो आहे, मूंखे 21,000 समथिंग 612 वोट मिलिया आहिनि। मुंहिंजा उन महिल बि 4800 वोट त मूं वटि पियो आहे, सॼो रिकॉर्ड त मुंहिंजा ज़ाया कया विया। त मां उते बि मुंहिंजी जेको महिनत आहे, असांजा जेके वर्कर आहिनि, असांजो जेको उते पंहिंजो इलेक्शन कैंपेन हुई, तमामु बहितरीनु सुठे तरीक़े ईअं सां। त कोन हुयो त तव्हां चयो त हाणे माना फॉर्मेलिटी तौरु बीहणो आहे, इमरान ख़ान शायदि ॿुधो आहे त तव्हांखे सुठा भला पैसा ॾिना इलेक्शन विड़ण जे लाइ, पोइ तव्हां चयो त हाणे खटिणो धोई कोन्हे, बसि पोइ हाणे उनजे करे हेॾां वञी, इहा ॻाल्हि उते ते आई बि हुई त वाक़ई हुयो, घणा पैसा ॾिना इमरान ख़ान? तव्हांखे इहो एज़ अ एंकर लॻे थो त इमरान ख़ान कंहिंखे पैसा ॾींदा? न, पोइ पार्टी इलेक्शन तव्हां पंहिंजे खीसे था में विड़ी? ॾिसो जॾहिं ज़ोर हूंदो आहे इंसान जे पंहिंजे खीसे में, न पोइ त तब्दीली जी त ॻाल्हि ई न थी न। पोइ त जहिड़ी पीपुल्स पार्टी बि इलेक्शन में उम्मीदवार ईअं विड़ंदा आहिनि जीअं तव्हां पिया विड़ो, पोइ PTI तब्दीली छा में हुई ॿियनि? ॾिसो ख़र्चो थींदो आहे इलेक्शन में, हा। ॿियो कंहिंजो न बि अचे त गाॾी जे पेट्रोल जो ज़रूर, जेको घर ईंदो, जेको ऑफिस ते ईंदो, मानी खाराइण जो, महिमान नवाज़ी PS जो, तां विड़िया हूंदा तव्हां 4-5 करोड़ त ख़र्च अची विया हूंदा मुंहिंजे ख़्याल में मज़े सां, चोखा अची विया। अञा वधीक न? न एतिरा एतिरा ई न, जेतिरा त हूंदा, हा एतिरो थियण इन्ही खां वधीक त न, पर थोड़ा घणा लॻभॻि हुया। इन जे थिया हूंदा, उहे सभु जा सभु तव्हां पाण ख़र्च कया? जी, ऐं मूंखे का ज़मीन खपाइणी पई हूंदी तव्हांखे, या एतिरा पैसा तव्हां गॾु करे रखिया? न अल्हम्दुलिल्लाह, न ज़मीन त अॼु ताईं हिकिड़ो वेसो बि न खपायो। PTI बि साॻी जागीरदार जी पार्टी थी वई न? ऐं वरी ॾिसो, न, पोइ PTI साॻी जागीरदारनि जी पार्टी थी वई न, पोइ त को ग़रीब खे कोन्हे, वरी बि करोड़पति खे टिकट ॾिनो जेको 5 करोड़ भरे सघे, ख़र्च करे सघे, ख़र्च करे सघे न। तव्हां 5 करोड़ ॿियो केरु ख़र्च कंदो? मूंखे ॾींदा, मां थोरी ख़र्च कंदुमि। असांजी तहरीक इंसाफ़ पाकिस्तान जी तारीख़ में मिसाल क़ाइमु कई आहे। तव्हां KPK में हलिया वञो त उते हिकिड़े रंग वारे मिस्त्री खे बि जेको आहे मिलियो, टिकट मिलियो, रंग करण वारो मिस्त्री हुयो, ठेकेदार हुयो, नंढो ठेकेदार जीअं हूंदा आहिनि, ऐं उहो MPA हुयो। न, पोइ उन 5 करोड़ त कोन ख़र्च कया हूंदा, न कया हूंदा, उहे पार्टी कया हूंदा। मां इहो नथो या हुन चयो त पार्टी चयो त भई ठीकु आहे, हाणे मीर इफ्तिखार वटि पैसो आहे, तंहिं करे इहो हाणे पंहिंजो ख़र्च करे, जेको ग़रीब आहे हुनखे पैसो ॾींदा। असां वटि घोटकी में ज़ोहेब भाई अहिड़ो सिस्टम आहे त मां जिथे 100 रुपयो ख़र्च कंदमि, मुंहिंजा जेके मुखालिफ़ आहिनि या जेके उते हाणे बि वेठल आहिनि, 5,000 ख़र्च कंदा, 5,000 ख़र्च कंदा। उते पैसे जी त कंहिं क़िस्म जी कोई खोट आहे ई कोन, अलाए काथों अचे थो हिननि वटि पैसो। ॿियो तव्हां ॻाल्हि कई न त मूंखे इमरान ख़ान, हे मुंहिंजे ख़िलाफ़ हिकिड़ी साज़िश तहत कुझु वॾेरनि बोतारनि जेके हू मूंखे न पिया सम्झाए सघनि, न पिया मूंसां ॻाल्हाए सघनि, उहो मीडिया जे ज़रिए मुंहिंजे ख़िलाफ़ बिल्कुलु इहो 2018 में आयो हुयो त मां पैसा वरिता आहिनि। अरे यार, मां अगरि पैसा वठां हा, मां उन्हनि खे हाणे कीअं जवाबु ॾियां? तव्हांजे पोस्ट कार्ड जे थ्रू मां इहो चवां त अगरि मां पैसा वठां हा, अगरि मां वरिता आहिनि त पोइ तव्हां बि वरिता हूंदा, पोइ सॼी ज़िंदगी पोइ तव्हां बि पैसा वठी करे पोइ पीपल्स पार्टी में, काफ लीग में, मुशर्रफ साहब जे दौर में तव्हां सीटूं काॾो आंदियूं, तव्हां बि त पैसा खाधा हूंदा। अपोनेंट जेके तव्हां पाण में 1-2 फैमिलीज़ पॉलिटिक्स में आहियो, तव्हां जो जेकॾहिं ॾिसे ख़ालिद ख़ान उहो पीपल्स पार्टी में आहे, मीर फयाज़, सरदार फयाज़ ख़ान ऐं मीर बाबर वारा उहे पीपल्स पार्टी में आहिनि, तव्हांजी पंहिंजी साॻी फैमिली सौट ऐं चाचा पाण में थियो, तव्हां PTI में रहियो, त इन्हनि जे तरफ़ां को प्रेशर हुयो कंहिंजे तरफ़ां? ॾिसो, इन्हनि जे तरफ़ां प्रेशर अचे बि सही, असांजे सरदार साहब कॾहिं बि कंहिं क़िस्म जो कोई पॉलिटिकल प्रेशर मूं ते न विधो आहे।
हाँ, ख़ालिद अहमद ख़ान ख़ालिद अहमद ख़ान ते एतिरो बि प्रेशराइज़ हिकु दफ़ा मूंखे करे छॾियो त तव्हां बाबा मीरपुर ऐं ॾेहरकी ऐं असांजे हल्के में शादी गमी बि न वञो। अच्छा तूं हिते उज़रनि जे लाइ बि मूंखे न पाण मोकिलाए। चई अव्हांखे। जी, जी, बिल्कुलु अच्छा चए। त इहा ॾिसो इहा ज़्यादती न आहे। त ॾिसो असांजी बिरादरी आहे, ज़रूरी न आहे मां जाॾे फातिहा ते वेंदुमि, जाॾे शादी ते वेंदुमि, उते ई मां वञी करे टिकट ऐं पंहिंजी मतिलबु सियासी अलॉट कराए गुफ़्तगू ऐं उते मां बीह रहंदुमि या मां उतो ई इलेक्शन विढ़ंदुमि। असांजी बिरादरी आहे, सभिनी मां घोटकी में आहे, सखर में आहे, पूरी सिंध में बिरादरी आहे। त असां काथे बि मतिलबु एतिरी बि हिन 2026 में बि मतिलबु एतिरी सरिये वारो मामिलो छा हो इहो जेको सरिये तव्हां अलाए छा अच्छा, मुलाज़िम खे इहो ॾिसो, इहो बि मूं ते केस करायो हुयो। इहो बि मूं ते केस मूंखे पॉलिटिकली इहो साॻी पॉलिटिकली जीअं तव्हां चओ पिया न तव्हांजो त त मां माना पैसा मशहूरु, वरिता आहिनि। तव्हां त सरिये वारे सरदार तौरु मशहूरु लॻा पिया सॼी सिंध में उन्हनि ॾींहंनि खां। अच्छा, उन्ही में मुंहिंजो जेको आहे हिकु त मशहूरी थी, लेकिन अफ़सोस इहो आहे त अगरि कंहिं वॾे मुंहिंजे खे कोई बि इख़्तिलाफ़ आहे सियासी, त मुंहिंजो नज़रियो ई ॿियो आहे न। मां सियासी तरीक़े सां त तव्हां सां नथो बीहां, इहा मुंहिंजी मर्ज़ी आहे। मूंखे मुंहिंजी रियासत, मुंहिंजो मुल्क मूंखे हक़ ॾिए थो, मां कहिड़ी बि जॻह खां, काथे बि, कहिड़ी बि जाइ ते, कहिड़ी बि पार्टी खां बीह सघां थो, मां आज़ादु बीह सघां थो। मूंखे वोट न मिले उहो मुंहिंजो नसीबु आहे, मुंहिंजी महिनत आहे, मुंहिंजो नज़रियो आहे, मुंहिंजो कमु आहे, मुंहिंजी कारकर्दगी आहे। लेकिन तव्हां कंहिंखे प्रेशराइज़ करे इहो हाणे नथा चई सघो त अच्छा ख़ानदानियत छा हूंदी आहे। ख़ानदानियत जो हे तव्हां जे चैनल खे लखें मुंहिंजो नौजवान ॾिसंदा सुवालु इहो आहिनि। आहे त पहिरीं ॻाल्हि त हुनखे पोइ सरियो ॾिनो कंहिं। हूअं जेकॾहिं पाण मिर साहिब ॾिसूं त सॼी सिंध में जेकर पाण ॻाल्हि जी, कयूं त ही पीपल्स पार्टी जी हुकूमत में इहे वॾेरा, इहे जागीरदार एॾा बाअसर थिया विया आहिनि, उहो त सॼी सिंध खे जे अवाम खे सरियो ॾियो वेठा आहिनि। हर वॾेरो कंहिं न कंहिं लिहाज़ जो सरियो पंहिंजे ग़रीब माण्हुनि खे ॾियो वेठो आहे। तव्हां वारो जेको इहो सरियो हुयो, इहो जेकॾहिं तव्हां न ॾिनो त हुनखे कंहिं ॾिनो? ॾिसो ॻाल्हि इहा आहे, ऐं इहो उहो हुयो बि सही ईअं न थियो ईअं न हुयो। मेडिकली हू अस्पताल में डॉक्टर वटि इलाज सिंध में थियो त छा थियो? मेडिकली तव्हां ज़िंदा खे मुर्दा खे ज़िंदा करे ॾेखारे छॾियो। हिते त मेडिकल आहे ई कोन। सिंध में मां तव्हांजे चैनल जे थ्रू मां पीपल्स पार्टी जी क़यादत खे चवंदुमि त तव्हांजी पार्टी जी बदनामी उहे माण्हू कराइनि था जेको तव्हां जी सीटनि ते वेही करे अवाम जो पैसो खाए ऐं ॿियनि माण्हुनि ते ज़ुल्म ज़्यादती करे उन्हनि खे पोइते कराइनि था। कि हर पार्टी जो मंशूर ज़ोहेब भाई हूंदो आहे, तहरीक इंसाफ़ आहे, उनजो पंहिंजो मंशूर आहे। पीपल्स पार्टी आहे मंशूर जे तहत पाकिस्तान में हुकूमत करे थी पई। हम्म। 2 सूबनि में उन्हनि जी गवर्नमेंट आहे। हा हींअर गिलगित बल्तिस्तान 3 सूबे में गवर्नमेंट अची वई आहे। आख़िर पीपल्स पार्टी जो ॾिसो नज़रियो आहे, उन्हनि जो हिकिड़ो कानून आहे, लेकिन हाणे पार्टियुनि खे बदनाम कहिड़े क़िस्म जा माण्हू कंदा आहिनि, कहिड़े क़िस्म जा सियासतदान कंदा आहिनि, कहिड़े क़िस्म जा अफ़सर कंदा आहिनि, जिन्हनि जी नज़र अवाम जे टैक्सनि जे पैसे ते हूंदी आहे। जेके हाणे असांजे घोटकी में हम्म। कागज़ खणी ॾिसो, सॼा रोड ठही विया। हा उहो त तव्हां टेंडर ऑन ठहिया ग्राउंड ॾिसो, कोई रोड कोन्हे नाहे ठहियल। अच्छा पर ब्रन हिकिड़ी शइ ॾिसो मां इहो ॻाल्हाईंदो हुयुमि हा त मूंखे हाणे चुप कीअं कराईंदा, त मूं ते इहो साॻी शइ थी वई। हाणे ॾिसो थियो ई मूंखे बि यादि आहे काफ़ी हद ताईं। जी, जी, ऐं पहिरियों भेरो तव्हांजे उन ते प्रोग्राम में मूं ॻाल्हायो सॼे जी, घोटकी जे माण्हुनि मूंखे अलाए छा छा ॻाल्हायो। जी, हाणे मूंखे ख़बर नाहे त सचो छाकाणि पर मूं तव्हांजो वर्जन हलायो पहिरियों दफ़ो ऐं उन वक़्त में शायदि SSP जो त जी, भई जी, जी, मामिलो छा आहे। पर ॻाल्हि सिर्फ़ु सिंपली आहे त उन वक़्त में तव्हां डायरेक्टली या इनडायरेक्टली ख़ालिद अहमद ख़ान लुंड ते इहो इल्ज़ाम हयो त इहो हुन करायो आहे। ऐं उन खां पोइ वरी जॾहिं मामला थिया, ज़मानतूं थियूं, केस शायदि ख़तमु थियो, जॾहिं शयूं थियूं त वरी तव्हां जे तरफ़ां इहो ऐलान थियो हुयो त बाबा असीं त चाचा भाइटिया आहियूं, असांजो वॾो आहे ख़ानदान जो, ख़ालिद ख़ान वॾो आहे मुंहिंजो, यादि आहे तव्हांखे न शयूं तव्हां जी, कयूं। बिल्कुलु यादि आहे। जी, ऐं पोइ वरी हाणे वरी तव्हां अॼु शुरू थी विया आहियो त माना माण्हू छा सोचनि त ख़ालिद ख़ान उहो आहे जेको इफ़्तिख़ार ते ज़ुल्म थो करे, या उहो ख़ालिद ख़ान आहे जंहिंखे इफ़्तिख़ार पंहिंजो वॾो थो सम्झे। हाणे तव्हां माना 3 महीना हिकिड़ी ॻाल्हि था कयो, 3 महीना ॿी था ॻाल्हि कयो त तव्हांजी बिरादरी लुंड बिरादरी काॾे वञे ऐं ख़ुदि घोटकी जो आवाम छा सम्झे? ख़ालिद अहमद ख़ान वॾो त आहे, मुंहिंजे बाबा खां बि उमिरि में वॾो आहे, ऐं मुंहिंजे शहीद वालिद निसार अहमद ख़ान जो भाउ बि आहे। मूं ते ख़ालिद अहमद ख़ान ज़ुल्म छा कंदो, मां उहो ज़ुल्म वारो माण्हू आहियांसि कोन, की कोई बि हुजे। मां आज़ादु ख़्यालु माण्हू आहियां, ठीकु आहे, लेकिन हिकिड़ो प्रेशर बिल्ड करिणो हूंदो आहे। उहो अॼुकल्ह छा आहे, वॾेरनि जे भोतारनि जे हथ में छा आहे, अॼुकल्ह पाण कुझु बि न कंदा, पंहिंजा पघारदार माण्हू
करे छॾंदा। हालिया हाणे तव्हां मुंहिंजो हिकिड़ो ॾिठो हूंदो सोशल मीडिया ते पूरी सिंध में इहा आवाज़ उथी आहे। मां पंहिंजे शहीद बाबा निसार अहमद ख़ान जे लाइ हिकिड़ी पोस्ट रखी ऐं उन पोस्ट में मां इहो रखियो त रैंडमली कंहिंजो मां नालो न खयो। उन में यकदमि इन्हनि खे ख़ालिदाबाद वारे मीरनि खे इन्हनि बोतारनि खे कावड़ अची वई। उन्हनि 4-5 पघारदार मुलाज़िम जेके टाउननि मां पघार खाइनि था वेठा ऐं उन्हनि खे उन्हनि सोशल मीडिया ते चई छॾियो त हिन खे जीअं बि करे गारियूं ॾियो, गंद कयो। इन्हनि हिकु दफ़ा असां सां मूंसां न कई आहे, इन्हनि इहो 10-15 दफ़ा पहिरीं बि इहे मूंसां ज़्यादतियूं कराए चुका आहिनि। सिर्फ़ु इन करे त असांजे पोयों लॻे बाबा सियासत आहे, तव्हां कयो था पिया, तव्हांजो हक़ आहे, तव्हांजी कारकर्दगी ई तव्हांखे अॻिते पहुचाईंदी। लेकिन तव्हांजी कारकर्दगी न हूंदी त तव्हां अॻिते न वेंदा वे। भली मूंखे तव्हां जेल में कराए छॾो, भली हिन वक़्तु तव्हांजो वक़्तु आहे। ऐं अरूज जो ज़वाल इहो त इंसान जी ज़िंदगी जो हिसो आहे। हिन महिल तव्हांजो वक़्तु आहे, तव्हां कुझु बि कराए सघो था। हे त तव्हां मूंखे गारियूं ॾियारियूं आहिनि, तव्हां कुझु बि करे सघो था। लेकिन मां इन ॻाल्हि जी हिकु त चवंदमि त सॼी सिंध खे ख़बर आहे, हिकु हिकु माण्हू खे ख़बर आहे, पूरी घोटकी ज़िले खे ख़बर आहे, इवन के सदर मुमलिकत ज़रदारी साहब खे बि ख़बर आहे त मुंहिंजे बाबा जो पूरो किसो कीअं थियो, कंहिं करायो, छा थियो। हलो, तव्हां पंहिंजी फैमिली मां तव्हां सम्झो था त कंहिं उनजो हथु आहे तव्हांजे वारिद खे क़तलु कराइण? ॾिसो तव्हां हुन में लिखियो आहे न तव्हां पोस्ट में त जेकॾहिं तव्हांखे मुंहिंजे पीउ जी सियासत खणी, मिल्कियत खणी तव्हां खणो आहे, मुंहिंजो पीउ न मारायो आहे, मतिलबु केरु बि माराईंदो। मुंहिंजे ख़्याल में बरचुंडनि खे तव्हांजी मिल्कियत त कोन पे खपी जिन सां तव्हांजो जहिड़ो हुयो। जी ॾिसो, हाणे मुंहिंजी पोस्ट मां मां पोस्ट कई, उन पोस्ट मां सिर्फ़ु कावड़ हिकु ई घर खे अचे थी पई, त पोइ उन्हनि तव्हां कंहिंखे क़ातिल सम्झो था पंहिंजे पीउ जो? सवाल सिर्फ़ु इहो आहे, दुनिया खे न सॼे जो, तव्हां कंहिंखे था सम्झो जंहिंजे लाइ तव्हां लिखो था? तव्हांजी नज़र मां कंहिंजे लाइ बि उहा पोस्ट न लिखी, लेकिन अगरि तव्हां सम्झो था त तव्हांजे पीउ जो क़ातिल जेकॾहिं उहे भरचुंडी आहिनि जिन सां तव्हांजो जहिड़ो पियो हले त उहा त ॻाल्हि सॼी दुनिया खे ख़बर आहे। पर तव्हां न उन खां अलावा बि कंहिंखे क़ातिल था सम्झो त पीउ जे क़ातिल खे त तव्हांखे लिकाइणु न खपे। त तव्हांजी नज़र में पीउ तव्हांजे वालिद साहब जे क़त्ल में केरु मुलविस? मां कंहिंखे बि क़ातिल नथो सम्झां, छो जो उन महिल नूर मोहम्मद ख़ान, सरदार नूर मोहम्मद ख़ान लुंड ज़िंदा हुया। उन्हनि जेके फ़ैसिला कया, जेको इन में उन्हनि जो थी वियो, असां उहा शइ, हर शइ असां अॼु ताईं ज़ाहिर बि न कई आहे, ख़बर बि असां इहा ख़बर बि न रखी। असां पंहिंजी ज़िंदगी ॾुखी सुखी हलायूं था पिया। ठीकु आहे, लेकिन ॾिसो, मां सिर्फ़ु इहो चवां थो त हिन महिल अगरि माण्हुनि जे ज़हन में इहो सवाल आहे त उहो मुंहिंजी इन पोस्ट खां पोइ जेके ॾिसो, ख़ालिद अहमद ख़ान खे कावड़ लॻी वई। ख़ालिद अहमद ख़ान खे छो कावड़ लॻी? कावड़ न लॻणु खपे। मां त तव्हांजे भाउ जे लाइ, तव्हांजे नंढे भाउ जे लाइ पोस्ट रखी आहे, उन में तव्हांखे छो कावड़ अची वई? माना अवाम खे कंफ्यूज़ पिया कयो न तव्हां, ख़ासि तौर ते लुंड कम्युनिटी खे कंफ्यूज़ पिया कयो। न लुंड कम्युनिटी भई उहा कोई परेशान थी वेंदा न, बाबा असां वॾे ॾो वञूं या नंढे ॾो वञूं, इहे नंढा अदा पिया त वॾा पिया करे वेंदा, वॾा अदा लुंड कम्युनिटी खे अॼु ताईं मां इन शइ में आंदो ई न आहे। ऐं मां इहो ई चवंदुमि त जेके इहे मामलात आहिनि, इन्हनि खे इहो इन्ही पासे रुख ॾियण में ख़ालिदाबाद वारनि जो पंहिंजो किरदारु आहे। पॉलिटिकली माइलेज वठण लाइ त इहो न पिया कयो, छाकाणि ॾिसो न, हिन हिकिड़ी शइ ॿुधायो त मिसाल ख़ालिद अहमद ख़ान जेको पंहिंजो सियासी मामिलो आहे न, जेको हुतां जे माण्हुनि खे ख़बर आहे या जेतिरी मूंखे मालूमात, उन पंहिंजो इहो एम्पायर पाण ठाहियो। ठीकु आहे, उन वञी ख़ालिदाबाद वसाईं, पंहिंजी शयूं कई, ज़ीरो खां स्टार्ट वरितईं ऐं पंहिंजी जेका बि उनजी पॉलिटिकल एम्पायर आहे उन में 100% एफर्ट्स उनजा पंहिंजा आहिनि। उन सां इख़्तिलाफ़ तव्हां बि रखी सघो था, मां बि रखी सघां थो उनजे कुझु मामलनि ते या कंहिं मामलनि ते, पर हुन पाण ठाही आहे। हाणे किथे तव्हांखे इहो त कोन थो थिए त हाणे ॻाल्हि इहा त जेको पॉलिटिकल लेगेसी जेका मुंहिंजे वालिद साहब वटि हुई उहा शिफ्ट थी हली वई आहे ख़ालिद ख़ान ॾे। हाणे तव्हां ॾे हुनजो अचण जो शायदि चांस कोन पियो थिए, उनजे करे तव्हां पॉइंट स्कोरिंग कयो पिया ऐं माण्हुनि खे चओ था त बाबा हाणे साईं ख़ालिद अहमद ख़ान जी ऐं मुंहिंजे वालिद जी सियासत में, माण्हुनि जी हली चली में, हर शइ में वॾो फ़र्क़ु आहे। ठीकु आहे, हूंदो। मूंखे इन शइ जो ज़रे बराबरि बि इन शइ जो मुंहिंजे ज़हन में कोई डाउट न आहे त ख़ालिद अहमद ख़ान जी मीर निसार अहमद ख़ान शहीद जी लेगेसी ख़ालिद अहमद ख़ान ॾे हली वई। ईअं न आहे। मुंहिंजे बाबा जो स्पेस त हुन ॾे हलियो वियो न, स्पेस त हुन ॾे हलियो वियो आहे, हो हुतां खटींदो पियो अचे। हे वक़्तु आहे, हे वक़्तु आहे, हे स्पेस अगरि अॼु उन्हनि ॾे आहे, कल ॿिए कंहिं शिफ्ट थी वेंदो। हे वक़्तु आहे। अगरि इन्हनि ॾे ॾिसो, नूराबाद जो असांजे बाबा जो अगरि स्पेस अॼु ख़ालिद अहमद ख़ान वटि शिफ्ट थी वियो आहे, इहो कल वरी कंहिं ॿिए ॾे शिफ्ट थी वेंदो। सियासत कंहिंजे पीउ जी जागीर न आहे,
सियासत सभिनी जो हक़ आहे, कोई बि बीह सघे थो। ॾिसो ऐं फ़ैसिलो अवाम खे करिणो आहे फ़ैसिलो अवाम खे त करिणो आहे। हाणे त अवाम हुनखे फ़ैसिलो पई करे, हुनजे हक़ में वोट पई ॾिए न, तव्हांखे कोन पई ॾिए। हिन महिल पाकिस्तान में अवां मूंखां वधीक क़रीब हर सिचुएशन खे ॾिसो था पिया। इते अवाम एतिरी पंहिंजे मसइले मसाइलनि में घेरियल आहे, एॾी पंहिंजे मसइले मसाइलनि में आयल आहे त इते माण्हू पंहिंजो पेट्रोल त परे जी ॻाल्हि आहे, 3 वक़्त जी मानी नथा पूरी करे सघनि। ऐं इते असां वटि जेको आहे पंहिंजो छा मां तव्हांखे ॿुधायां, जेको कुर्सी ते वेठल आहे उन जे हथ में पुलिस बि आहे, हरू भरू जो SHO बि आहे, हरू भरू जी हिकिड़ी माना तपेदार ताईं बि इन्हनि जे हथ वस में हूंदा आहिनि। हे असां वटि सिस्टम छा आहे, असां वटि ख़ासि करे घोटकी में जेको जंहिं ते नाराज़ थींदो आहे रस्तो बंदि करे छॾो, वाही जो पाणी बंदि करे छॾो, ज़मीननि जे ॿन्ने वारनि खे चौधार चवंदा त इन खे तंग कयो, क़बाइली जहिड़े मसइले मसाइलनि में न कंहिंजो वजह न वास्तो उन्ही में उन्ही जो हरू भरू फ़िक्र करे छॾंदा। त अॼुकल्ह कोई बि इहे शयूं नथो चाहे, पढ़ियो लिखियो कोई बि नथो चाहे। लेकिन पंहिंजो मां वरी उन ॻाल्हि ते ईंदुमि त मुंहिंजे ज़हन में ज़रा बराबरि मां पंहिंजे पीउ जहिड़ो कंहिंखे सम्झंदो ई न आहियां। केरु बि न सम्झंदो आहे न, उहो त ॾिसो न, केरु मुंहिंजो पीउ तोड़े जो हारी हुयो, मज़दूर हुयो, पर मां बि पंहिंजे पीउ जहिड़ो कंहिंजे पीउ खे कोन सम्झंदुसि। उहा त हिकिड़ो फितरी हिकिड़ी शइ आहे न, मतिलबु तव्हांजो पीउ सरदार हुयो, तव्हांजो पीउ हुन ते तव्हांखे फ़ख़ुरु हुजणु खपे, मुंहिंजो पीउ हारी मज़दूर हुयो, मूंखे हुन ते फ़ख़ुरु आहे, इहा हिकिड़ी शइ आहे। मां इहो चवां थो त जेकॾहिं मिसाल तौरु 18 में तव्हां इलेक्शन विढ़ियो घोटकी में वञी, ऐं तव्हां हिन पासे ख़ालिद ख़ान खे वोट कोन करायो, न मां न करायो, तव्हां पंहिंजी न, पर तव्हां पंहिंजी बिरादरी खे त कोन चयो हूंदो, हुते PTI जो कैंडिडेट हुयो, हुते PTI जो कैंडिडेट हुयो, PTI जो न हुयो, मुंहिंजो ख़्याल आहे GDA जो हुयो, तव्हां पर मां पंहिंजी कैंपेन में मां हुन साइड ते 2 महीना पूरे वियमि न, उनखे तव्हां उते ख़ालिद ख़ान जे ख़िलाफ़, पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ कैंपेन त तव्हां कोन हलाई, तव्हां शहरियार शहर जो वर्क कयो, ज़िले जा सदर हुयो न, तव्हांखे करणु खपंदो। मां पंहिंजी वर्क में हुयमि, ज़िले जो सदर आहे, उनखे घटि में घटि पंहिंजे कैंडिडेट सां वर्क त करणु खपे न। उते तव्हां माना मामिलो कंप्रोमाइज़ में हलायो था। न कोई कंप्रोमाइज़ त बाबा ठीकु आहे, न ॾिसो कोई हिकिड़ो लिहाज़ हूंदो आहे। मां वरी तव्हांखे चवां, पार्टी जेको आहे न, पोइ त फ़र्क़ु नथो न। जेकॾहिं ख़ालिद ख़ान लुंड ऐं अलीगोर ख़ान महर जेकॾहिं पार्टी पॉलिसी खे हटी करे बारी पिताफ़ी खे ऐं शहरियार शहर खे हाराइनि था, लिहाज़ त हाराइनि था न, पॉलिटिकली तो बाउंड आहिनि, त पंहिंजी पार्टी खां सवाइ ॿिए कैंडिडेट खे वोट न ॾियनि, त तव्हां बि वरी उहे साॻी ॻाल्हि था कयो त ठीकु आहे, तव्हां आयो PTI में, पर हाणे उते इन करे तव्हां हुनजे शहरियार शहर जी वर्क कोन कई, त न यार हाणे उते चाचो मथे इलेक्शन में मुंहिंजो पहिरियों इलेक्शन हुयो, तव्हां यकीन कयो मां ॿुधंदो ॿी शइ हुयमि त सियासत सिंध जी हिन क़िस्म जा, पर घोटकी जी सियासत एॾो त मूंखे उन महिल घुमाए छॾियो त मां पंहिंजी उन में पूरो हुयमि। मां पंहिंजी कैंपेन पूरे 1.5 खां 2 महीने हलाई आहे। मूंखे एतिरी बि फुर्सत न हुई त मां घोटकी खां, पंहिंजे घोटकी में घर खां, इंसाफ हाउस खां मां पंहिंजे घर अची सघां। मां न आयमि, पूरे 2 महीने न आयमि। त मूंखे हिन पासे तक वरी शहर बि हुयो, बहिराड़ी बि हुई, जेको कच्चे ताईं 58 किलोमीटर 58 किलोमीटर मुंहिंजे घर खां परे, ऐं उन खां परे वरी अॻिते कच्चो हुयो। त मां पाण ई उन में, हिकु त मुंहिंजी पहिरीं कैंपेन हुई, उन में असांखे हर माण्हू कवर करण में, हर ॻोठ कवर करण में, ऐं मुंहिंजी कोशिशि इहा हुई त मां बादशाही जीअं हूंदी आहे न, असां वटि त घोटकी में बादशाहत वारी हिकिड़ी सियासत आहे न, त उन हिसाब ते न, मां हिकु घर वञा, हिकु दर ते वञा, हिकु माण्हू ॾे वञा, हिकु नौजवान ते पहुचां, हिकु नौजवान ताईं पंहिंजी आवाज़ पहुचायां त बाबा तव्हां असांखे वोट ॾियो, तब्दीली खे वोट ॾियो, ऐं करप्ट निज़ाम खे, पुराणे सियासतदाननि खे छॾो। अच्छा, ईअं भाई, त तव्हांजो जेको वॾो भाउ आहे वक़ार अहमद ख़ान, उहो तव्हां सां इन में हमाग नज़र कोन थो अचे। मुंहिंजे ख़्याल में उन जी सोच तव्हां खां मुख़्तलिफ़ आहे। उहो शायदि ख़ालिदाबाद खे ईअं कोन थो ॾिसे जीअं तव्हां था ॾिसो। छा था तव्हां सां गॾु बि त पॉलिटिकली नज़र कोन थो अचे। पॉलिटिकली चऊं, हू त ज़ाहिर आहे तव्हां सॻा भाउ आहियो, पॉलिटिकली तव्हां सां बीठल नज़र नथो अचे। पॉलिटिकली मीर वक़ार अहमद ख़ान मुंहिंजो वॾो भाउ एतिरो एक्टिव न आहे, ऐं हाणे इंशाअल्लाह ताला असां इहा पाण में सोचियो बि आहे, ऐं असांजो हक़ बि आहे, किथे बि बीह सघूं था। मां वरी उहा ॻाल्हि दोहरायां थो त फैमिली छा हूंदो आहे, फैमिली हिकिड़ो लिहाज़ ऐं हिकिड़ो परदो हूंदो आहे। उहो जॾहिं फैमिली असांजो परदो न रखंदी, असांजो लिहाज़ न रखंदी, असां छाजे लाइ रखंदासीं। हाणे हालिया जेका मुंहिंजी पोस्ट आहे, उन में ॻाल्हि हेॾे होॾे थी वई, उन में ख़ालिदाबाद जे साहिबान भोतारनि मूंखे नौकरनि खां गारियूं ॾियारियूं आहिनि। सोशल मीडिया तां खणी करे ॾिसो, ऐं उन जी कंडम कयो आहे कराची बार
घोटकी बार पूरी सिंध कयो आहे। ऐं इन्हनि ॾिसो न हाणे हे छा आहे, वेठे वेठे मूंखे त ख़बर न पई, मां त हिकिड़ी रैंडमली पोस्ट ॾिनी उन ते, पर वकार अहमद ख़ान अॼु जंहिं महिल मां तव्हां सां ॻाल्हायां थो, हाणे हिन महिल बि हर हिकु मुंहिंजे सियासी, घरेलू, समाजी हर फ़ैसिले में मूंसां गॾु आहे। अॻिते तव्हां सां इंशाल्लाह गॾु ॾिसंदा वे। इहा बि असांजी हिकिड़ी फैमिली जी, वॾा वॾा ख़ानदान हूंदा आहिनि, उन्हनि जी हिकिड़ी पॉलिसी हूंदी आहे त फलाणे भाउ खे कहिड़े तरीक़े सां टोड़े पाण सां गॾु रखिणो आहे, फलाणे खे कहिड़े तरीक़े सां टोड़े रखिणो आहे। मां तव्हांजे चैनल जे थ्रू नौजवाननि खे चवंदुमि त नौजवान अॻिते अचो, करप्ट निज़ाम खे ख़तमु कयो। तव्हांजे साम्हूं, मुंहिंजे साम्हूं अहिड़ा अहिड़ा माण्हू मां अमीर थींदे ॾिठाम जिन्हनि वटि कुझु बि न हुयो। साईं त पोइ तव्हांजा सौट जेके आहिनि उहे बि नौजवान आहिनि न, उहे बि त पॉलिटिकली उते कनि पिया करनि पिया त पोइ मतिलबु ॾिसो नौजवान आहिनि, उहे उन्हनि ॾिसो हुन में हिकिड़ो शायदि मुंहिंजे ख़्याल में मीरपुर माथल जी म्यूनिसिपल कमेटी आहे शायदि, जी जी शहबाज़ ख़ान उनजो जी जी चेयरमैन आहे। जी 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 ईअं ई वरी नूर मोहम्मद ख़ान जेको आहे मुंहिंजे ख़्याल में उहो ॾहरकी खे ॾिसे थो जी जी पॉलिटिकली, जी जी ऐं ॿियो सरदार ख़ान आहे, उहो शायदि परते कहिड़ो परियां कहिड़ो आहे ओबावड़ो ओबावड़ो, उनखे जी माना इहा हिकिड़ी पॉलिटिकल जी स्ट्रेटजी जी आहे हुनजी जी 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 न ख़ालिद अहमद ख़ान जी, त हो पाण त सॼे ज़िले खे ॾिसे थो, पर पंहिंजे पुटनि खे बि हुन हिकिड़ा ॾिना आहिनि इलाइक़ा, त भाउ तव्हांखे हिते मरण जीअण माण्हुनि सां तव्हांखे हिते वञी करिणो आहे। हुनजा बि त नौजवान पुट लहनि था पिया, तव्हांखे बि त ॿिन्ही भाइरनि खे कंहिं कोन झलियो आहे, तव्हां अकेला ई पिया वञो न, त जी तव्हां जी बि त वञो माण्हुनि वटि, तव्हां वटि उथण वेहण कयो, तव्हांखे इहा उन्हनि जी कंहिं रस्ता बंदि थिया जेका उन्हनि जी इहा सोच आहे, स्ट्रेटेजी आहे, तमामु पंहिंजी जाते सुठी आहे। ऐं ख़ालिद अहमद ख़ान खे ज़ाहिर ॻाल्हि आहे पंहिंजा पुट ई सपोर्ट कंदा, ॿियो ख़ालिद अहमद ख़ान खे न। के, छो ख़ालिद अहमद ख़ान ई त सिर्फ़ु पंहिंजे पुटनि खे ई सपोर्ट कयो, ॿियो त कंहिंखे बि कोन कयो, ॿियो त कंहिंखे अॻिते हर को करे थो, कंहिंखे हिमत ई न न आहे। पर हर को सॼी सिंध में ईअं थो करे न। हाणे आसिफ कंहिंखे ज़रदारी बि त पंहिंजे पुट खे चेयरमैन कयो न, पंहिंजे पाण खां वॾो उहिदो पंहिंजे पुट खे ॾिनई, त इहो त माना हिकिड़ो नेचुरली आहे, सॼी दुनिया में ईअं थो थिए। असांजी फैमिली ऐं घोटकी ऐं जेको ज़रदारी न साहब न सभिनि जी ॻाल्हि थो कयां न, भई मिसाल तौरु तव्हां ॾिसो, जेकॾहिं महरनि जी फैमिली में तव्हां वेंदो त शिफ्ट पुटनि में थींदी न, उहो रुॻो ख़ालिद ख़ान ते ॾोह कोन्हे। जेकॾहिं जिते बि वञो था न, जखराणियुनि में वञो त जखराणियुनि जो पीउ हुयो, हाणे पुट चांडिया हुजनि, मगसी हुजनि, सॼी सिंध में ईअं ई थिए थो त पीउ जे सियासी उनखे मामले खे जी पुट संभाले थो, त मुंहिंजे ख़्याल में इन में त का बुराई कोन्हे न। जेकॾहिं कोई ख़ालिद बुराई ख़ान न, जा इन कोई में असांखे कोई इख़्तिलाफ़ न आहे, जेकॾहिं हुते पॉलिटिकली वञनि था पिया, माण्हुनि सां मिलनि था पिया, त इहा का ख़राबु शइ कोन्हे। कोई इख़्तिलाफ़ न आहे इन शइ में। ज़ाहिर ॻाल्हि आहे, मां अॻिते ईंदुमि या मूंखे जेको अॻिते कंदो उन खे मूंते एतमाद हूंदो, उहो मूंखे अॻिते कराईंदो। त ख़ालिद अहमद ख़ान खे पंहिंजे पुटनि ते ई सिर्फ़ु एतमाद आहे, त उहो सही करनि था। उन्हनि जी पंहिंजी हिकिड़ी पॉलिटिकल गेन आहे, जेतिरो उन्हनि खे उहो उन्हनि जी पंहिंजी स्ट्रेटजी आहे, उन ते कोई असांखे इख़्तिलाफ़ न आहे। लेकिन ॾिसो, अगरि पंहिंजे पुटनि खे अॻिते करनि था, असांखे, मां इमरान ख़ान ताईं पहुतमि, मां पाण अकेलो पहुतमि, मां पार्टी में उहिदनि ते वेठमि, मां पंहिंजी महिनत ते कारगर्दी ते वेठमि। तव्हां मुंहिंजा उहे बि इंटरव्यू कया हूंदा जॾहिं मूं सां गॾु माण्हू फ़ोटू कढाइण जे लाइ बि तयारु न हुया। तव्हां वरी मुंहिंजो उहो वक़्तु बि ॾिठो हूंदो जॾहिं मुंहिंजो एक्सीडेंट थियो, पूरी सिंध जे हर घर में मुंहिंजे लाइ, हर माउ भेण, हर भाउ, हर नौजवान मुंहिंजे लाइ दुआ कई। हाणे मुंहिंजे ख़िलाफ़ु हालिया सिर्फ़ु 3-4 पघारदार माण्हुनि ख़ालिदाबाद जे वारनि जे चवण ते मुंहिंजे लाइ कोई गारियूं लिखियूं, ग़लति अल्फाज़ इस्तेमालु। पूरी सिंध जे हर नौजवान, सिंध यूनिवर्सिटी छा, मेहरान यूनिवर्सिटी छा, कश्मीर जे कॉलेज जे नौजवाननि छा, पर कराची जे माण्हुनि छा, बहरहाल मूंखे यकीन कयो त मूंखे फेसबुक ते, जेको सोशल मीडिया आहे, उन ते सिर्फ़ु इन 4-5 ॾींहंनि में मूंखे घटि में घटि बि 8,500 मूंखे सिर्फ़ु एतिरा मैसेज आहिनि त मीर साहब असां तोसां गॾु आहियूं, इन हाल में असां तव्हां सां गॾु आहियूं। मूंखे कोई इख़्तिलाफ़ न आहे, लेकिन मां इहो चवंदुमि त अगरि पंहिंजे पुटनि खे अॻिते कयो था, त ॿियनि जे पुटनि खे बि तव्हां मौक़ो ॾियो, स्पेस ॾियो। अच्छा, हिकिड़ी शइ त तव्हां सरदार फयाज़ अली ख़ान खे मञो था न, तव्हांजो सरदार आहे? असांजो सरदार आहे, बिल्कुलु। मां त पंहिंजे नाले सां तव्हांजे चैनल जे थ्रू सभिनी नौजवाननि खे चवंदुमि, मूंखे सरदार न लिखंदा करनि, मूंखे छो जो इहो क़ौम में फ़क़ति हिकिड़े माण्हू जो मनसब आहे ऐं उन जो ई रहंदो मुंहिंजे आहे। ख़्याल में शायदि कंहिंखे ख़बर न हुजे, बाक़ी त हाणे सभई फयाज़ अली ख़ान खां अलावा बाक़ी मुंहिंजे ख़्याल में कंहिंखे बि सरदार, इवन ख़ालिद ख़ान खे बि सरदार माण्हू न लिखंदा आहिनि, मीर साहब बि चवंदा आहिनि उनखे, त उन सां तव्हां उनखे तव्हां मञो था न सर? जी बिल्कुलु त मञो था। उहो जेकॾहिं फयाज़ अली ख़ान पॉलिटिकली तौर ते ख़ालिद ख़ान खे मञे थो, त पोइ तव्हां छो नथा मञो?
पॉलिटिकली तौर ते मञियो आहे त ख़ालिद अहमद ख़ान अॼु ताईं पॉलिटिकली तौर ते इक़्तदार में वेठा आहिनि? हुनजी हिमायत करे थो, फयाज़ अली ख़ान हुनजी हिमायत में बीहे थो, तव्हांजी हिमायत में नथो बीहे। ॾिसो अच्छा अहिड़ी कोई सिचुएशन ठही बि न आहे। इलेक्शन में छो न आहे सिचुएशन में? हू ॾिसो तव्हांखे जिते तव्हांजो सरदार बीठो आहे, तव्हां सभिनी खे चओ था ॿियनि पासे, त बाबा सरदारनि जे पोयां लॻो। सॼी घोटकी में जेके बि वीचारियूं बिरादरियूं आहिनि उहे लठ जी ज़ोर ते सरदार जे पुठियां लॻायूं थियूं वञनि। तव्हां छाकाणि त हुन घराणे जा आहियो, तंहिं करे तव्हांखे इहा लिबर्टी आहे त तव्हां भली पंहिंजे सरदार जे पोयां न लॻो। उते जेकॾहिं को ॿियो माण्हू सरदार जी मुखालिफ़त कंदो त फतवाऊं लॻी वेंदियूं आहिनि। तव्हांखे इजाज़त आहे छो त तव्हां सरदारी घराणे जा आहियो। न असां वटि वरी असांजे सरदार में ऐं ॿियनि में न फ़र्क़ु उहो त इहो आहे। मां सिर्फ़ु तव्हांजे सरदार ॾिसो, मुंहिंजो ज़ाती मुंहिंजो दोस्त बि आहे, इंतिहाई डिसेंट माण्हू आहे, इंतिहाई ज़बरदस्त, इंतिहाई शरीफ़ माण्हू आहे। इंतिहाई ऐं मां चवंदो आहियां जेकॾहिं सरदार घणा माण्हू उन जी शराफ़त जो ई फ़ाइदो खणंदा। मां पाण तोड़े तो सरदारी निज़ाम जो मुखालिफ़ आहियां, पर जेकॾहिं फयाज़ ख़ान जहिड़ा सरदार आहिनि त हुजणु खपनि, मतिलबु उहो इंतिहाई इन मामले में। पर मां चवां त उहो बि माण्हू जेको आहे हिमायत ख़ालिद ख़ान जी करे थो न, त पोइ तव्हांखे पंहिंजे सरदार खे फॉलो करणु खपनि। जेकॾहिं तव्हांजी सॼी बिरादरी खे सरदार खां फॉलो करायो था, तव्हां छो नथा कयो? ॾिसो उहो उन्हनि जो पंहिंजो सियासी तौर ते मां आज़ादु आहियां। उहो अगरि पंहिंजी जंहिंजी बि हिमायत करनि असांजा सरदार साहिबु या उन्हनि जी कोई बि करे, सियासी तौर ते मां उन्हनि शयुनि खां अलहदा आहियां ऐं अॼु जो अलहदा न आहियां, 2010 जो अलहदा आहियां। ऐं मां सियासी तौर ते पाण खे फैमिली खां अलहदा सम्झंदो आहियां। हाणे ठीकु आहे, हाणे हिकिड़ो सुवालु, सरदारी निज़ाम तहत तव्हां इन जेको असांजे सिंध जे कल्चर आहे इनखे मञो था या नसरुल्ला गॾाणी वारे नैरेटिव खे मञो था? उहो चए पियो सरदार न खपनि, भोतार न खपनि। साईं हिकु त कहिड़े नैरेटिव सां? ज़ोएब भाई ॿ क़िस्म जा माण्हू हूंदा आहिनि। हिकिड़ा सरदार अहिड़ा आहिनि जिन्हनि जी वजह खां अॼु सरदारी निज़ाम कमज़ोर बि थी वियो आहे ऐं बदनाम बि थी वियो आहे। उहे अहिड़े क़िस्म जा माण्हू आहिनि जेके कातिल खां बि पैसा खाइनि था, मक़तूल खां बि खाइनि था, ज़ालिम सां बि गॾु आहिनि, मज़लूम सां बि गॾु आहिनि। ऐं हिकिड़ा वरी अहिड़ा सरदार आहिनि जेके मज़लूम सां गॾु बीठा आहिनि, जेके इंसाफ़ अगरि उन्हनि खे अगरि फ़ैसिलो उन्हनि जे मथां अचे थो त उहो देरि बि नथा करनि, उते ॿ धुरनि खे विच में ठाहे फ़ैसिलो करे पाण खे। ॾिसो क़ुरान पाक में अल्लाह साईं ज़िंदगी जो पूरी ज़ाब्ता हयात आहे। क़ुरान पाक में ज़िंदगी जो हिकु शइ आहे। उन्ही में बाक़ाइदा इहो बि आहे त अगरि ॿ भाउ, ॿ मुसलमान, ॿ मोमिन या ॿ इंसान अगरि विढ़नि था त उन्ही जे विच में फ़ैसिलो कीअं करायो वञो, इहो क़ुरान पाक में हर शइ आयल आहे। ॾेती लेती, ॾंड ॾो, इहो बि क़ुरान पाक में हर शइ आयल आहे। क़तल माफ़ करे छॾो त अल्लाह सी फरमाए थो त तो माना तव्हां जहिड़ो अज़ीम कोई इंसान ई न आहे। अगरि तव्हां उते मुआवज़ो वठो था त उहो बि क़ुरान पाक में आयल आहे। चवण जो मुंहिंजो मक़सदु इहो आहे त अगरि सरदारी निज़ाम में इंसाफ़ पसंदि, बा इख़लाक़, बा किरदार सरदार हूंदा त उहो सरदारी निज़ाम उहो बहितर ऐं सुठे तरीक़े सां हलंदो। लेकिन अगरि शराबी, ज़ानी, बेकार माण्हू, करप्ट चोर ऐं सिर्फ़ु गाॾियुनि ते ऐं सिर्फ़ु पंहिंजे माना पैसे ते ई गुमान रखण वारा ऐं अना परस्त, उहे मां नथो सम्झां। उन्हनि जे करे ई असांजो जेको इहो फैमिली कल्चर, हिकिड़ो सिंध जो जेको हिकिड़ो माहौल हुयो इंसान दोस्त, महिमान नवाज़, उहो ओड़नि माण्हुनि जे करे ई अॼु असांजो बर्बादु थी वियो। उन जे करे न तव्हां सवाल मुंहिंजो नसरुल्ला गॾाणी सां ॻाल्हि खे मञो था, उन सां गॾु बीहो था त जेकॾहिं को सरदार भोतार जेकॾहिं ज़ालिम आहे, करप्ट आहे, अवाम दुश्मन आहे, पंहिंजी बिरादरी जो दुश्मन आहे, त पोइ तव्हां बि चवंदव त भोतार मां फुट। इहो सिर्फ़ु ॿुधो, इहो सिर्फ़ु नसरुल्ला जो ई ॻाल्हि न आहे, इहो असांखे असांजे ईमान जो हिसो आहे। इहो त मां हुसैन अलैहिस्सलाम खां ई इहो मुंहिंजो सबक़ु आहे त मज़लूम सां गॾु बीहो, ज़ालिम जे ख़िलाफ़ बीहो, ख़्वाह उहो तव्हांजो वालिद ई छो न हुजे। तव्हां नसरुल्ला गॾाणी जो कातिल कंहिंखे था सम्झो, जेको फैमिली चवे थी उन सां गॾु आहियो? ॾिसो कोर्ट में मां पहिरें बि 2-3 इन्ही ॻाल्हि ते इंटरव्यू ॾेई चुको आहियां। जेको कोर्ट में मैटर आहे उन्ही ते मां न ॻाल्हाईंदुमि, छो जो कोर्ट में हले थो पियो। ट्रायल कोर्ट भरी करे छॾियो, उन्हनि खे नाला उन जा कढी छॾिया, ट्रायल कोर्ट भरी करे छॾियो, ठीकु। ऐं उन्हनि जी फैमिली वरी से हाई कोर्ट में वई। इहो हिकिड़ो प्रोसेस आहे, उन्हनि जो हक़ आहे, ज़ाहिर ॻाल्हि आहे उन्हनि जो हक़ आहे त उहो पंहिंजो केस खे फॉलो कंदा। भली हाई कोर्ट वञनि, सुप्रीम कोर्ट वञनि, पर ट्रायल कोर्ट ख़ालिद अहमद ख़ान लुंड ऐं संदसि पुटनि खे क्लीन चिट ॾेई छॾी, उन जा केस मां नाला कढी छॾिया त भई हीअ हिन में मुलविस न आहे।
जेसि ताईं कोर्ट में कंहिं बि क़िस्म जो ट्रायल हले थो, इन में मां तव्हां या कोई बि इन में कमेंट्स नथो ॾेई सघे कि कातिल न हाणे ट्रायल क़ातिल अलॻि ही त निकिरी विया न, हिननि खे त कोर्ट बरी करे छॾियो न। त हिननि पोइ त तव्हांखे असांखे हाणे त क़बूल करणु खपे त माना हे उन मां बरी त थी चुका आहिनि, भली जेकॾहिं हुनजी फैमिली मथे वई आहे। सही, लेकिन जेसि ताईं कोर्ट में हले थो मां इन माना खे अञा हा अञा न अञा कंदुमि। अञा हा न कंदो। अच्छा, हूअं छा थो लॻे तव्हां वटि त वाकई घोटकी ज़िलो सहाफ़ियुनि जे लाइ इन हद ताईं ख़तरनाक आहे, जेकॾहिं को लिखंदो, को ॻाल्हाईंदो त उहो क़तल कयो वेंदो? तव्हां साफ़ियुनि जी ॻाल्हि कयो था, मूंसां त प्रैक्टिकली हाणे हफ़्तो पहिरियों थियो आहे, मां पंहिंजे वालिद साहिब जी पोस्ट लाथी आहे सिर्फ़ु रैंडमली, उन में मां ॾुख जो इज़हार कयो आहे। मूं ते जेके सहाफ़ियुनि ते ॻाल्हाईंदा आहिनि उहे साॻी पघारदार मुलाज़िम, त मूंखे हैरत इन ॻाल्हि जी आहे, माना सहाफ़ियुनि ते त वरी बि हे पुलिस जो हेॾो होॾो, माना असल में घोटकी में छा आहे, थोरो बि जेको कोई ज़बान इस्तेमालु करे थो, कोई थोरी बि ॻाल्हि करे थो, सिधी ॻाल्हि कंहिं भोतार खे नथी वणे त उन जे लाइ ऑर्डर जारी थी थो वञे, ॿधाए छॾोसि, लितर हणाए छॾोसि, हीअं कराए छॾोसि, हूं कराए छॾोसि। त इहो हिकिड़ो माना कल्चर आहे, ॿधी छोड़ी वारी इहा सियासत। ॿधी छोड़ी वारी सियासत। मां तव्हांजे चैनल जे थ्रू, इन पॉडकास्ट जे थ्रू मां घोटकी जे हर नौजवान खे चवंदमि त डिंजण जी का ज़रूरत न आहे। रोज़ी रिस्क जो मालिक अल्लाह साईं आहे, ज़िंदगी मौत जो मालिक उहो आहे, छाजे लाइ ड्रिजो था पिया? अगरि तव्हां नौजवान सिधा थी करे बीहंदा वे त इहो लितर मार छोड़ोसि, मरा छोड़ोसि, ई कर छोड़ोसि, ऊ कर छोड़ोसि, इहो सिस्टम ई असां खां साईं, ख़तम थी वेंदो। जेकॾहिं घोटकी दा नौजवान इफ़्तिख़ार ते ॻाल्हि ते आण खणंदा आहे, पर सुभाणे इफ़्तिख़ार आप ई आखे त बाबा को मसलो कोन्हे, मेरा त चाचा आहे, मेरा त वॾा आहे, माणा असांखे विड़ाया पे, कंहिंजो माज़ी जे तोसां अहिड़ा पोस्टां रखनि त उहो त वीचारा जवान त रुल गया। ॾिसो, देखो ॻाल्हि इहा आहे, सिरैकी पुछ में सिरैकी चई बस सघो था, सिरैकी सारी मर्ज़ी आहे, पर मन मैं ॻाल्हि इहा आहे, ॻाल्हि इहा आहे त कतई अहिड़ी ॻाल्हि न आहे। मां ॾिसो, उन मामले जो कोई ॿियो रुख हूंदो, उहो कोई असांजो फैमिली जो पंहिंजो मामिलो हूंदो, जंहिं ते मां इहो शइ बयानु ॾिनो आहे। पॉलिटिकली मां पंहिंजे चाचे सां गॾु न आहियां, ठीकु आहे, मां बिल्कुलु बि न आहियां। ऐं पॉलिटिकली मां पंहिंजी पोस्ट में बि लिखियो उन खां पोइ मामले मां, त मूंखे कॾहिं बि पॉलिटिकली कोई बि नौजवान ख़ालिदाबाद जी सियासत सां गॾु न ॾिसंदो। पर तव्हां त हिन पोस्ट में ज़ाती तौर ते इशारो त ख़ालिद ख़ान ॾे कयो था न, पंहिंजे पीउ जे हुन में कंहिं न कंहिं लिहाज़ सां, तॾहिं त ख़ालिदाबाद मां उन्हनि खे तव्हां लॻे थो त उन्हनि जी मर्ज़ी, लेकिन मां कंहिंजो नालो ई न लिखियो आहे। कंहिंखे बि लॻे थो मुस्तक़बिल में आहे अहिड़ो चांस आहिनि जो तव्हां इहा रंजिश पोइ तव्हांजे चाचे ऐं भाइटनि जे विच में ख़तम थी वञे, पॉलिटिकली त न, पर मां ज़ाती जी ॻाल्हि थो कयां। असांजूं हिकु मामिलो न आहे, कई काफ़ी अहिड़ा मामलात आहिनि जेके असांखे वेही करे, मां न बि हुजां, मुंहिंजो वॾो भाउ आहे, असांजो फैमिली जो हिकिड़ो मतिलबु सिस्टम आहे, सरदार साहब आहिनि, उन्हनि सां वेही करे इहो नूराबाद वारनि सां ख़ालिद अहमद ख़ान जो जेके बि इशूज़ आहिनि, नूराबाद वारा सभई या सिर्फ़ु तव्हां? नूराबाद वारा सभई, हिकिड़ो असांजो नंढो चाचो आहे, उन सां बि आहे मामलो? मतिलबु उहो बि इसरार अहमद ख़ान, ॿियो मीर वकार अहमद ख़ान मुंहिंजो वॾो भाउ आहे। अगरि कोई बि ॻाल्हि चलो मूंसां बि आहे त वेही करे, अगरि मां न बि वेहां, मां न बि हुजां, मां काथे बि हुजां, त उहो वेही करे हल थियणु खपे, करे सघंदा। उन में सिर्फ़ु असांजी सियासत न आहे, ॿिया बि को निजी मामलात आहिनि, कुझु बि आहे। सियासी ठीकु आहे, ॾिसो न, सियासी तौर ते फैमिलियुनि में माण्हू अलॻि अलॻि नज़रियुनि सां बीहंदा आहिनि, जा खोड़ मिसाल आहिनि, बीह सघनि था, उनमें मसइलो न आहे। पर ज़ाती तौर ते जेके मामला आहिनि उहे इन करे बि ख़तमु थियणु खपनि, छाकाणि उन सां गॾु तव्हांजी कम्यूनिटी भोॻे थी, तव्हांजी बिरादरी, जेके लुंड बिरादरी आहे, उहा वधीक परेशानियुनि में अचे थी, त असां कंहिंजे पासे बीहूं। ठीकु आहे, त मां सम्झां थो त इन में तव्हां नंढा आहियो ऐं हू तव्हांजो चाचो बि आहे, त किथे वेही करे, मिसाल मुंहिंजे ख़्याल में सरदार फयाज़ अली ख़ान आहे, उते तव्हांखे वेही इहे मामला हल करणु खपनि। तव्हांजो वॾो आहे, हुननि जो बि सरदार, तव्हांजो बि सरदार, मामलो हर हल थियणु खपे, पॉलिटिकली तव्हांजी मर्ज़ी आहे, पर पर्सनली त मुंहिंजे ख़्याल में मामला सिर्फ़ु असांजा ई न, पर जंहिंजा आहिनि उहे हल थियणु खपनि। लेकिन जेको आहे, इहे मसइला मसाइल वधंदा तॾहिं आहिनि जॾहिं तव्हां सियासत खे पंहिंजी अना ठाहे, जॾहिं तव्हां सियासत खे पंहिंजी ही सिर्फ़ु बादशाहत सम्झी, तव्हां कुर्सी खे पंहिंजी मिल्कियत सम्झी जॾहिं हलंदा वे, चाहे ख़्वाह उहो मां हुजां,
तव्हां हुजो कोई बि हुजे जेको कुर्सी खे अवल या आख़िर सम्झंदो त पोइ इहे मसइला मसाइल थींदा आहिनि। चलो आख़िर में हाणे हलो पाण बसि गुफ़्तगू ख़तमु करणु वञूं त तव्हां ईंदड़ इलेक्शन या ईंदड़ ॾींहंनि में इहो इरादो रखो था त तव्हां मीरपुर माथेलार हिन तक ते ॾेर केर तक बीह इलेक्शन सघूं विढ़ंदो? बीहंदासीं, बीह सघूं था। इरादो मां रखो था? बिल्कुलु इरादो रखां थो। हम्म। इरादो असांजो तक आहे। ऐं वरी मां चवां थो त नौजवानो अॻिते अचो, तव्हांजो हक़ आहे। काथे बि कहिड़ी सीट ते बि तव्हांखे रियासत पाकिस्तान जो आइन कानून तव्हांखे इजाज़त ॾिए थो, तव्हां पंहिंजो बीह सघो था। पर त मां बि इन तक जो किंग मेकर त ख़ालिद ख़ान आहे। कोई किंग मेकर न आहे। केराई न बारी खान खे, बारी खान खे केराई, अल्लाह पाक पर शहरयार खे केराई, ॾेर खटराई, लगारी खे खटराई, कोई किंग मेकर न आहे। ॿई ॿिन्ही गॾिजी महर ऐं लुंड किंग मेकर करे छॾियूं, नतीजा तब्दील कराए मां छॾियूं। उन्ही शख्सियत जो पीपुल्स पार्टी फेको। आख़िर में मां उन्ही शख्सियत जो ज़िक्र कंदुसि, मरहूम नज़ीर अहमद ख़ान लुंड। असांजी फैमिली ऐं अवाम जे विच में उहो ई माण्हू हुयो फ़क़ति जेको पुल जो किरदारु हुयो। उन्हनि खां पोइ सियासी तरीक़े सां फ़र्क़ु पवंदो, इन ते ई लाज़मी पवंदो। ठीकु आहे, वॾी महिरबानी मीर इफ़्तिख़ार, तव्हां असांखे टाइम ॾिनो। थैंक यू। वॾी महिरबानी।